बिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त हाला में सकाफ़त खाते जे सहकार सां 25 सालनि जे हिक डिघे अरसे बाद जावेद इसाक अबड़ो जे हिदायतकारी हेठि सभागा पुट पिंगन में पधरा सिंधी नाटक ड्रामो पेश कयो वियो। ड्रामे में उर्दू सिंधी ॻाल्हाईंदड़ सीनियर अदाकारनि जंहिंमें गुलाम हुसैन, इसरार लिगारी, ख़ालिद कलियार, शहबाज बलोच समेत हाला जे सीनियर आर्टिस्ट जावेद इसाक अबड़ो मस्करी जो रोरल किरदार अदा कंदे पूरे ड्रामे में गिटार वॼाईंदो रहियो। उर्दू ॻाल्हाईंदड़ जोड़े जंहिंमें असलम सियाल ऐं सिंधिया सिंधी हिकु रोमांटिक जो बहितरीन किरदार अदा कंदे शाइकीननि खे मोहे छॾियो, जॾहिं त उर्दू सिंधी ड्रामनि ते छायल नौजवान अदाकार तालिब मुग़ल ड्रामे में फिलेबाइट्स जी मरीज़ जो बहितरीन किरदार अदा कयो। अदाकार अरबाब सबा पोटो ऐं वकार शेख खुश नसीब पुटनि जो किरदार अदा कंदे शाइकीननि खां ख़ूब दाद हासिल कयो। ड्रामे में वकार शेख ऐं असिस्टेंट डायरेक्टर नवीद अबड़ो जिन पिण पाण मल्हायो। मज़कूरा ड्रामो सभागा पुट पिंगन में पधरा जी कामयाबी में जावेद इसाक, नवीद अबड़ो, वकार शेख जिन जी महिनतुनि सां हाला में पेश कयो वियो, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि तमामु वॾे अंग में शिरकत कंदे लुत्फ़ अंदोज़ थींदियूं रहियूं। हिन ड्रामे में सुठी किरदारगारी, ख़ूबसूरत सचाई ऐं मक़सद ते भरियल हो। ड्रामे में हिकु ग़रीब ख़ानदान जे घरेलू औरत जो लिबास ऐं रूप बिल्कुलु हिकु जदीद औरत वांगुरु पेश कयो वियो हो। चरिया तोखे को अञा शक आहे छा सिलसिले में? अरे मौसम मां जो अचण बि ज़मीन में थिरथलो आहे, थिरथलो। छो साईं मुंहिंजी साइन आहे न बिल्डोज़र आहे छा? ए ट्रालो समझी जे ट्रालो खाइयो सामान का ज़माने जी ख़बर अथई? थोड़ो सब्र कर, अबो जदी नमाज़ इबादत में रुखनो ना विच। हाँ बा अलाए कहिड़ी इबादत थो करे, कलाक पहिरीं न के मुसले ते छॾी वियसि, हाणे वापसि मोटी आया तॾहिं बि सजदे में आहे। वांदन जो ॿियो कमु बि कहिड़ो? खबरदार जो अबो जे लाइ को घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायो अथव। अड़े सॼे औलाद में हिकिड़ो सुधरियल पुटु नसीब थियो आहे। छलनि सजदनि मां अलाउ ते छा? इनखे सुधरियल चवंदा आहिनि छा? हाँ जो सॼो ॾींहुं मुसले ते ई वेठो को कमकार करणु घुरिजे। सच आहे साईं, सच आहे, बरहक़ आहे, बरहक़ आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।